बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम अलैकुम। प्यारा साथियों, दोस्तों, ॿुधंदड़ो, तव्हांजे ख़िदमत में सिक भरियो सलाम। असां नओं किसो तव्हांजे अॻियां हलाए रहिया आहियूं, शहज़ादो कसाब ऐं शहज़ादे महबूब आलम जो। उमेद त तव्हांखे ॾाढो मज़ो आयो हूंदो। ॿ किस्तूं, ॿ पार्ट उन जा असां पेश करे चुका आहियूं तव्हांजे अॻियां। अॼु उन ई कहाणीअ जो टियों पार्ट तव्हांजी ख़िदमत में पेश कजे पियो। उमेद त इंजॉय कंदव। मुख़्तसर मां ॿुधाए वञा, कलो को ॿियो पार्ट जेको हुयो, त शहज़ादो ऐं राणी जेको उन फ़क़ीर वटि मस्जिद में अची रहिया हुआ, पोइ उनखे चइनि त असांखे कसम खयल आहे, पोइ ते नाहे मोटणो, अॻिते वञिणो आहे, पर अॻिते समुंड ऐं हिकिड़ो ख़तरनाक ॿेलो हो। हाणे फ़क़ीर खां हुननि मदद घुरी। फ़क़ीर हिननि खे विहारे मोटी आयो, कुझु वणनि जूं टारियूं खणी आयो। टारियूं खणी आयो हिननि जे अॻियां। उन मां छा कयईं जो हिकिड़ी टारीअ मां लठ ठाहियईं ऐं हिकिड़ी टारीअ मां मशाल जेका ॿरंदी आहे उहा ठाही। पोइ उहे शहज़ादे खे ॾेई चयईं त हीअ जेका टारी आहे, लठ, इहा लठ इन समुंड मां तोखे पार कराईंदी। केॾो बि पाणी हूंदो, 14 मीलनि ताईं, 14 फुटनि ताईं पाणी हिन खां मथे न चढ़ंदो, पाणी हेठि हूंदो, भले केतिरो बि समुंड में पाणी हुजे, अॻिते समुंड भरियल हूंदो। ऐं हीअ जेका मशाल आहे, इन मशाल जो इहो आहे त हीअ मशाल तूं झंग मां टपंदे ऐं उतां समुंड मां टपंदे त जेके बि ख़ौफ़नाक जानवर हूंदा, ख़तरनाक जानवर हूंदा, मूज़ी जानवर हूंदा, उहे हिन जे असर जे करे तोखां परे भॼी वेंदा, तोखे को नुक़सान न पहुचाईंदा। फ़क़ीर खां दुआऊं वठी हे ॿई माउ पुट निकिता, झंग लताड़े आया समुंड ते। समुंड जे किनारे ते अची शहज़ादे उहा लठ जेका हुन ॾिनी हुअसि पार करण जे लाइ, उहा लठ शहज़ादे जीअं पाणी ते रखी त शहज़ादे ॾिठो त बराबरि 14 फुटनि ताईं पाणी हेठि लही, चङो पाणी हेठि लही। हे ॿई माउ पुट उन लठ ते चढ़िया, पाणी हिननि खे गोॾे ताईं अचे पियो। उहा मशाल हथ में हुयनि, उन मशाल ते हिननि खे समुंड जा ख़ौफ़नाक जानवर, वॾियूं मच्छियूं जेके मतिलबु ख़तरनाक हुजनि उहे बि ॾिसंदा पिया अचनि, समुंड जा नज़ारा बि ॾिसंदा पिया अचनि। ओ तरे ताईं हिननि जी नज़र वञे उन मशाल जे असर जे करे। हलंदे हलंदे विच समुंड में पहुता, उते हिननि खे मोती ॾिसण में आया। समुंड मां मोती निकिरंदा आहिनि, उहे मोती ॾिसण में आया। शहज़ादे छो जो बादशाह जे घर में त शहज़ादो कोन पलियो निपिनो हो, ग़रीब वटि, हुन ॾिठा कोन हा। माउ खे चई, मां हे केॾा पथर सुहिणा आहिनि, इहे खणूं। माउ वीचारी अॻई धकियल हुई, ड्रिजे पई त अलाए वरी लालच कयूं। माउ हिनखे झलियो त भाउ तूं इहे न खण। माउ जो चवणु कई, अॻिते हलिया। हिकिड़ी जीअं नई थींदी आहे जबल तां ईअं नाली वहे पाणीअ जी, ईअं ॾिठईं त हिकिड़ो वहकिरो पियो थो अचे जेको समुंड में पियो थो पवे, पर उन में रुॻो मोती न हीरा आहिनि। वरी माउ खे चई त मां हे ॾिस। माउ चयसि त न अब असांखे न खपनि, मुंहिंजे लाइ तूं ई सम्झ त हीरो आहे, सो मूंखे इहे हीरा मोती न खपनि। पर हिन खे ॾाढा वणनि पिया। हिन छा कयो जो हिकिड़ो वॾो उन मां हीरो खणी माउ खां लिकाए खीसे में न विधो। माउ झलियुसि, हिन माउ खां लिकाए खणी खीसे में रखियो। आख़िर हे समुंड जो किनारो क्रॉस करे हिंदुस्तान मुल्क जे हदुनि में पहुता। उते पहुता, साम्हूं ॾिसनि पिया शहर हुयो। रिड़ी वञी पहुता शहर में, ॻोल्हा कनि मुसाफ़िर खाने जी, अची मुसाफ़िर खाने में रहिया। माउ ते हिनखे ट्रामे जा पैसा ॾिना। ग़रीब हुया, चांदी जा सोन जा थींदा आहिनि, ट्रामे जा पैसा ॾिनईंसि, वञ हिन मां को सौदो सामान वठी आ, खाइण पीअण। हे जेॾी महिल बाज़ार में आयो त हिनखे यादि आयो त बणा हीरो, इहो पथर, हीरे जी त ख़बर न सको हीरो आहे, इहो पथर हिकिड़ो खयो हुउमि अम्मा खां चोरी। सो जेकॾहिं हाणे अम्मा वरी ॾिसंदी त अम्मा नाराज़ थींदी त तो मुंहिंजो चवणु कोन कयो, तंहिंजे करे भला इन पथर खे हिते खपायां त मन कुझु क़ीमती पथर लॻे थो, केॾो सुहिणो आहे, जेके भला हिन जा पैसा मिलनि, त पथर बि निकिरी वञे, अम्मा खे बि ख़बर न पवे।
हलवाई जो दुकान उन्हें हलवाई वटि आयो, उन खे अची उहो पथर ॾिनई त अचे त हे वठि मूंखे मिठाई ॾे। हलवाई हिन खे बि ॾिठो, पथर खे बि ॾिठो, हलवाई त परेशान थी वियो। हलवाई सुञातो त हे त बड़ा हीरो आहे, हीरो बि हीरे क़ीमती, ॿियो मां छा पर बादशाह बि हिन जा पैसा ॾेई न सघे, वॾो क़ीमती। हलवाई हिन खे चयो कपिड़ो हुयुसि, उन कपिड़े में 5 किलो मिठाई ॾिनईंसि ऐं छा कईंजो, हलवाई पंहिंजे हिसाब में त न हिन जा पैसा त घणा आहिनि पर हाणे हे सादड़ो आहे, 500 सोनियूं मोहरूं भरी ॻंढ में ॿधी ॾिनई। हे उहे खणी आयो दरबार महिमान सराय में, मुसाफ़िर खाने में अची माउ जे अॻियां रखियईं। माणस जो ॾिठो हेॾी मिठाई, वरी जो खोले त हुन में 500 मोहरूं। माणस हिन खां पुछियो त भाई मां तोखे ॾिना ट्रामे जा पैसा, हे हेॾो सामान हे किॾां थो अथई? पक तो कंहिंसां काई ठगी कई आहे, का नाजाइज़ी कई थी, कंहिंजो को चोराए आयो आहे। माणस खे वरी वीचार खे इहो थियो त माना मता हिन को ग़लति कमु कयो हुजे, मां जेको हिन में उमेदूं रखियूं वेठियूं आहे, जे हिन महिल इहे ग़लति कमु कंदो त पोइ वॾो थी छा कंदो, कहिड़ो पीउ जो पलान कंदो। हिन माउ खे चयो त मां मूंखे माफ़ी ॾे। माफ़ी हिन ॾींहुं नथो वठां, मां कंहिंसां चोरी या ठगी कोन कई आहे, पर माफ़ी मां इन ॾींहुं थो वठां जो अमां तो मूंखे झलियो हो, मां हुतां लिकाए हिकिड़ो पथर कयो। पोइ हिते जेॾी महिल बाज़ार में आयुसि त मूंखे इहो ई थियो त अमां खे मता नज़र पइजी वञे, अमां काविड़जे। मां चयो भला पथर ई खपायां थो, जेके 2-3 रुपया हिन जा मिलनि। सो मां इहो पथर ॾिनो हलवाईअ खे, उन हलवाई मूंखे इहा मिठाई बि ॾिनी आहे, इहो बि ॾिनो। हिन खे पहिरियों त ॾुख इहो थियो त भला मुंहिंजो तो चवणु न कयो, तोखे शाबस आहे, मां तोखे झलियो, पर ख़ैर हाणे जेको करे आयो आहे त हलवाई त बराबरि तोसां नाजाइज़ करे वियो आहे। हल मूंखे ॾेखार हलवाई। हली उन हलवाई वटि, उते वञी उन हलवाई खे चईं त वाह हे मुंहिंजो पुटु आहे वीचारो ईअं दीवानड़ो, पर तूं त दीवानो कोन्ही, हेॾो सारो हीरो उन जा तो हे हिनखे ॾिना आहिनि। हलवाई खे त सुझे पियो त असली हीरो आहे। हलवाई हिनखे चयो त अमां मूंखे माफ़ी ॾे, बराबरि मां बि लालच में अची वियुसि, बराबरि हे क़ीमती पथर। चई ॾे त पोइ असांखे पंहिंजो ॾे त असां वञी खपायूं। हलवाई चयसि हाणे तव्हां इहो मूंखे ॾियो, बाक़ी इहो आहे त हे मूं वटि पेटियूं पयूं अथव 3 इहे सॼियूं भरियल आहिनि सोननि सिकनि सां, जेके आहिनि खणो, पोइ बि तव्हांजे हिन जो मुल्ह कोन्हे, पर बसि इहो हीरो मूंखे। हिन बि चयो त हाणे घणी लालच न कजे, उहो जेको 3 में सोन हुयो उहो खणाए इहे मुसाफ़िर खाने में मोटी आई। हेॾां हलवाई खे अची थियो त भणा मां कारोबार वारो माण्हू, हेॾी क़ीमती शइ छो न भला वञी कंहिं कदुरारे वटि खपायां त हुते 2 रुपया वधीक मिलंदा। बादशाह जे वज़ीर खे वञी ॾिनई त मूंखे विकिणो आहे। उन ॾिठो, उन खे बि ॾाढो वणियो, उन जेके हलवाई पैसा भरिया उन खां नफ़ो ॾेई ऐं हलवाई खां हिन उहो हीरो वरितो। वरी वज़ीर चयो त भणा हीरो त असांजे बादशाहीअ में कॾहिं बादशाह वटि मां अहिड़ो न ॾिठो आहे, छो न बादशाह वटि खणी वञा त बादशाह इन खां वधीक मूंखे इनाम ॾींदो। बादशाह खे हाणे ॾिनई, बादशाह बि ॾिठो त मुंहिंजे बादशाही में त अहिड़ो भणा हीरो ई कोन्हे को वॾो क़ीमती। बादशाह वज़ीर खे इनाम ॾिनो, हीरो बादशाह खे ॾाढो वणियो। उहो हथ में ई हुयुसि, बादशाह दरबार मां उथियो, आयो पंहिंजे महल में। बादशाह जी धीअ हुई, दादली हुअसि, गुल रख नालो हुअसि, गुल रख। बादशाह जी उन खे ॾिनो हीरो। छोकिरी खे बि ॾाढो हीरो वणियो, छोकिरी खे बि ॾाढो हीरो वणियो। उन महिल ई हुन छा कयो, ज़ंजीरीअ में पोए ॻिचीअ में पाए ऐं भला कपिड़ा पाए ऐं चई त भला ईअं बाहुड़जी वई त भला हेड़ो हीरो त कंहिं वटि बि कोन हूंदो, छो न भला इहो हीरो पाए घुमण वञा। हीरो पाए ऐं निकिती, पंहिंजो बाग हुजे शाही बाग महल सां गॾु, उन में टिलंदी टिलंदी उते आई, बाग में घुमे पई, ख़ुशि पई थिए दिलि में त भला हेड़ो मूं वटि हीरो आहे। ईअं अंब जो वणु हुजे, घुमंदे घुमंदे थकिजी पई, उन वण जे हेठां वेठी त थोरी साई पटियां। उन वण जे में मथां पखी वेठा, तोतो ऐं मैना, उहे पाण में ॻाल्हाइनि पिया, इहा ॿुधे पई। मैना चए तोते खे, तोता का ॻाल्हि त मूंखे ॿुधाए। हुन चयसि त मां सची ॻाल्हि ॿुधाईंदुमि त सच में हिन मिर्च, तूं बि काविड़ बीह। चई त न सच ॿुधाए। पोइ हुन ॿुधायसि त हिकिड़ी शहज़ादी आहे, उनखे को हीरो मिलियो आहे, सम्झे थी त मूं जहिड़ो केरु आहे कोन, उन हीरे में बाहुड़जी वई आहे। वरी वॾी ॻाल्हि उहा हीरो खणी पातो अथई, पर इहो ॾिठो अथई त को ठहेसि थो। हिकिड़ो हीरो छा, अहिड़ा ॿिया बि हुजनि, ऐं वरी वॾी ॻाल्हि त इन्हनि सां गॾु इन जहिड़ा कपिड़ा हुजनि त पोइ इहे ठहंदी, बाक़ी हाणे इहो को ठहेसि थो। हीअ अची वई आहे मगरूरीअ में। हिन जो ॿुधो, अड़े भणा मूंखे पखी बि ताना था हणनि। मोटी आई, कावड़ में अची उहो ज़ंजीर छिनी दर ॾेई वेही रही, रोअण पिटण, न खाइण न पीअण। बादशाह आयो, बादशाह छा थियो आहे, छा थियो आहे? बादशाह पुछियो छा थियो आहे? बादशाह खे चई त मूंखे जेको आहे त
अहिड़ा ॿिया बि हीरा खपनि, अहिड़ा ॿिया बि हीरा खपनि, ऐं मूंखे इन हीरनि जहिड़ा कपिड़ा बि खपनि, न त मुंहिंजो खाइण पीअण ख़तमु थी, हर शइ ख़तमु थी। बादशाह जी दादली थी वई, बादशाह वज़ीर खे घुरायो, वज़ीर हीरा मूंखे अहिड़ा ॿिया खपनि। वज़ीर हलवाईअ जे नाले ॾसियो, हलवाई खे घुराइनि, हलवाई चयो त साईं महिमान खाने में मुसाफ़िर हुया, उहे आया हुआ मूं वटि खणी, हलो भला उन वटि हलूं। अब आया उते त हे उतां निकिरी विया। बादशाह ते 24 कलाकनि में इहे पेश करंदा त मां फांसी ॾींदुसि। हलवाई वरी अची वीचारो फाथो बणा, हाणे मां हिननि खे किथां ॻोल्हियां, न नाले जी ख़बर न छा, मुसाफ़िर हुया मां हिननि खे किथां ॻोल्हियां। हलवाई अची परेशान थियो, सॼो शहर ॻोल्हियईं, शहर खां ॿाहिरि हेॾे होॾे ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पियो, पर हिनखे किथां बि पुछा ॻाछा कई, पर हिननि जी ख़बर न पई। मोटी आयो घर, ॾाढो परेशान हुजे वीचारो, इहा त सुभाणे बादशाह फांसी ॾींदो। ईअं ओचितो ज़हन में आयसि त बणा हाणे को ताज़ो महल ठहियो आहे समुंड जे किनारे ते, इन पासे ॾे कोन वियो हुयुसि, समुंड जे किनारे ते भला एॾे वञा। अब ओॾहिं जो वञे ॾिसे त बराबरि महल लॻो पिया, शहनशाह महल लॻो पिया, नौकर चाकर हेॾां होॾां, हे अञा बीठो मस त ॾिसे त उहो साॻियो छोकिरो जेको हिन वटि हीरो खणी आयो हो, घोड़े ते चढ़ियो ऐं पंहिंजी संगतियुनि सां शिकार ते पियो। उन खे चई अलाह ख़ुशि करे यार, मां तोखे ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पियो आहियां, ईअं सम्झो त तूं न लभंदे त मां मरी वेंदुसि। छा थियो आहे? चई त बादशाह जो तव्हां में कमु आहे, बादशाह तव्हांखे घुरायो। छोकिरे चयसि बादशाह खे वञी चयो त मां तुंहिंजो नौकर न आहियां जो मां तुंहिंजे सॾ ते अचां, कमु तुंहिंजो आहे त तूं मूं ॾे अचु। हलवाई हिनखे मिंथूं ॾाढियूं कई, हिन चयो न बाबा मां न हलंदुसि, मां को बादशाह जो नौकर आहियां। बादशाह खे चयो कमु संदसि बादशाह जो आहे त बादशाह पाण मूं ॾे अचे। हलवाई वीचारो वरी ड्रिजंदो, पर हाणे पक चयसि सभ लधा आहिनि, बादशाह खे ॿुधाईंदुसि, पाण ई वञी बादशाह पकड़ींदुसि, मुंहिंजी त जिंद छुटंदी। वञी बादशाह वटि पहुतो, बादशाह सलामत मां ॾिसी आयो हां, पर बादशाह हुन खे चए थो त मां कोन वेंदो, मां को बादशाह जो नौकर आहियां, बादशाह जो कमु आहे, बादशाह पाण अचे। बादशाह जी गति ही धी दादली हुअसि, रोए पई, बादशाह सही न पियो सघे, लॻसि त कावड़, पर चई त हाणे महल मुंहिंजी आहे, कावड़ मां कुझु कोन थींदो। नेठि बादशाह पाण निकितो, अची छोकिरे सां मिलियो, छोकिरे बादशाह जी ॾाढी इज़त कई, बादशाह खे विहारे हाल हवाल वठंदे हिन ॿुधायसि त मां ईरान जो बादशाह जो पुटु आहियां, हाणे हिते बादशाह खे थी त माना हिनखे मस्ती इन जे करे आहे। बादशाह चयसि यार मां तोॾे पंधु हिन लाइ कयो आहे त हे जेको हीरो आहे, तो हीरो खपायो आहे, मूंखे अहिड़ा हीरा खपनि, तो वटि आहिनि? हिन चयसि मूं वटि 1000 हीरा। बादशाह जो वात पटिजी वियो, पण 1000 हीरा? चई तव्हांखे केतिरा खपनि? 100 खनि खपनिव? बादशाह चयसि यार एतिरी त मूं वटि वसियत ई कान्हे 100 हीरा ख़रीद करण जी, एतिरो इन्हनि जो जेको मुल्ह आहे सो मूंखे मुंहिंजी बादशाही में एतिरी मिल्कियत ई कान्हे जो मां वठी सघां। मूंखे सिर्फ़ु 6 हीरा खपनि ऐं इन्हनि जहिड़ा कपिड़ा खपनि, मुंहिंजी धीउ अंगल कयो आहे सो मूंखे इहे खपनि। हिन बादशाह खे चयो त हाज़ुर साईं, हाणे तव्हां अॼु मूंखे छॾियो, 4 ॾींहंनि खां पोइ तव्हांखे इहे हीरा बि मिलंदा, ऐं छो जो मुंहिंजो खज़ानो ॿिए हंधि रखियल आहे, तव्हांखे मां 4 ॾींहंनि में इहो 6 हीरा बि ॾींदुसि, कपिड़ा बि। बादशाह मुतमिन थी मोटियो, हेॾां शहज़ादो महबूब माउ खां मोकिलाए रवानो थियो, पंहिंजे माण्हुनि खे चई त मां कंहिं कम सां थो वञा, 4 ॾींहंनि खां पोइ मोटी ईंदुसि। खईं जादू वारो लकुण जेको हुन ॾिनो हुउसि फ़क़ीर, ऐं उहा मशियल खईं, छो जो समुंड में ॾिसी आयो न, बादशाह खे त चई त मुंहिंजो खज़ानो ॿिए हंधि आहे। निकितो हलंदो अची समुंड जे किनारे ते पहुतो, उते हिकिड़ी ईअं सुठी जाइ ॾिसी मशियल खणी ॿारी, त जीअं जानवर जेके समुंड जा ख़ौफ़नाक जानवर आहिनि उहे तंग न कनि। मशियल पकड़ियईं हिकिड़े हथ में, लकुण ॿिए हथ में करे समुंड में घिड़ियो, तकिड़ो पंधु कंदो वियो, ॼण त ईअं सम्झ त कोई ॼण को समुंड जो जीअं मच्छी हलंदी आहे, को समुंड जो जानवर हो, जीअं सुकीअ ते माण्हू हले, हे बीहे पियो हले, आस पास में जेके बि शयूं पई मिलनिसि उहो ॾिसे पियो, पर तरसे किथे बि कोन पियो साही पटे, जेसी वञी समुंड जे विच ते पहुतो, नेठि जितां हिनखे वाकिरे में लालू लुड़ंदे खजी ॾिठियूं हुई, आयो उते ॾिठई बराबरि लालू लुड़ंदियूं थी पयूं, उते बि इहे लालू चूंडण लॻो, लालू जो चूंडण लॻो त हिनखे दिलि में ख़्यालु आयो त हेॾियूं लालू इहे अचनि किथां थियूं, छो न भला वञी इहो गुझ लहां। उन गुझ मालूम करण जे शौक़ में शहज़ादो उहो जेको वहकिरो हलियो पिए लुड़ंदा पिया हुआ, उहो वहकिरो ॾेई ऐं मथे हलणु लॻो, जीअं अॻिते वञी तीअं उहो वहकिरो सोढ़ो थींदो वियो।
पर उनजे ऊंधाईअ जी माप जी ख़बर हिनखे न पई पए, छो जो हे मथे हुयो त माना पाणी त हिन खां मथे न पियो चढ़े न। हा, त हाणे हिते समुंड में पाणी केतिरो हो इहा हिनखे ख़बर न पई पए, बाक़ी वञी पियो अॻिते वधंदो। हे साईं अॻिते हलंदो पियो वियो, तव्हांजो वहकिरो जेको आयो पे उहो सोढ़ो थींदो थींदो हेठि वञी मेल खन वेकिरो थियो, हे बि अची थोरो हथनि जेतिरो हलंदो 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 तव्हां त अची ईअं सम्झो त 2-3 हथ जीअं थियनि न, इन 2-3 हथनि जेतिरो वञी उहो वहकिरो बीठो, सोढ़ो थींदो वियो वहकिरो। पर जेॾी महिल उते पहुतो त उते समुंड जे पाणीअ जी थींदी आहे हवस, पाणीअ जी उहा हवस न ही, पर हिकिड़ी अजीब क़िस्म जी, पर माना जेका वणी अहिड़ी उते ख़ुशबू पई निकिरे। पाणीअ जी जेका हवस हुई, धप हुई, उहा उते ख़तम थी वई, उते बाक़ाइदे ख़ुशबू पई अचे, ऐं अहिड़ी ख़ुशबू पई अचे जो हिन बि कॾहिं अहिड़ी ख़ुशबू न ॾिठी, न सिंघी, ॾाढी हिनखे उहा ख़ुशबू वणी। नेठि उन वहकिरे मां हलियो, ओभारो पे वियो, नेठि हलंदो हलंदो वञी हिकिड़े कुन ते बीठो। हिते हिन अंदाज़ो लॻायो त इहो जेको कुन आहे पाणीअ में, समुंड में कुन आहे, हे जेको वहकिरो अचे थो न, इहा जेको लाल लुढ़ंदा था अचनि, इहे पक इन मां थो इहो वहकिरो निकिरे। कुन में उते पाणी फिरियो पिए, कुन इहो हूंदो आहे जो उते चौधारी पाणी लाटू वांगुरु पियो फिरंदो आहे। हा, पाणी बाक़ाइदे फिरियो पिए, टहिकियो पिए बाक़ाइदे, ॾाढो उते बाक़ाइदे हुन में पाणीअ में प्रेशर हुजे, ज़ोर हुजे, वहकिरो जो न इहो कुन जो हुयो, तकड़ा तकड़ा फेरा पिया अचनि, पाणी में ज़ोर हो, ऐं उन पाणी जो ज़ोर ते पाणी पिया हले पियो त उन मां बाक़ाइदे गोड़ जहिड़ो आवाज़ पियो आयो, गोड़ जो बि अहिड़ो आवाज़ पियो अचे ॼण हज़ारे राकास हुजनि न, उहे ईअं सम्झो त कोई हेठि पाणीअ में विढ़नि था पिया, अहिड़ो त आवाज़ पियो आयो। ऐं उन कुन मां हिकिड़ो फुहारो निकितल हो, जेको उन कुन मां हिकिड़ो फुहारो पियो निकिरे, जेको केतिरा ई वाल ईअं मथे पियो वञे, समुंड खां ईअं मथे पियो वञे, उहो फुहारे जो पाणी उहो मथे पियो वियो, उन जो पाणी बिल्कुलु अछो ऐं थधो, ऐं जंहिं वॾे पाणी मां उहो फुहारो निकितो थिए तंहिंजो पाणी कारो ऐं टहिकंदड़ हो, जंहिं मां इहो फुहारो निकिरे पियो उहो पाणी कारो ऐं टहिकण, पर मथे जो पियो वञे त सफ़ा अछो ऐं थधो पाणी, ऐं उहो लालनि सां भरियल हो, मंझां तमामु घणी जेका सा ख़ुशबू पई निकिती, ईअं पियो मालूम थियो त जीअं को वॾो राकास हेठां ॾाढे ज़ोर सां इहो पियो थो फुहारो प्रेशर सां पियो थो कढे, हर दफ़े फुहारे सां हीरा लाल पे निकिता ऐं वहकिरे में वेही उथी थी हलिया। इहो सॼो रंग ॾिसी शहज़ादे जो अकुल चरख़ थी वियो त कुन आहे, उन कुन जे विच कुन में बाक़ाइदे पाणी जी तेज़ी आहे, ऐं उतां फुहारो थो कुन मां निकिरे, पर जिथां कुन मां फुहारो थो निकिरे त कारो पाणी ऐं टहिकंदड़ पाणी, पर मथे जो थो फुहारो वञे उन मां प्रेशर ते जो मथे जो थो वञे त उहो पाणी सफ़ा अछो ऐं थधो, ऐं उन मां वरी हीरा था निकिरंदा, उहे लुढ़ंदा अचनि। शहज़ादे जो अकुल ई चरख़ थी वियो, ईअं सम्झो ॼण हे परेशान थी वियो त भला हिते को वॾो को तिलसम, पर जादूअ जी लकड़ी ते भरवस हुयुसि, सभु डप गुमान फिटा कई, मशल जेका हुअसि त को बि ख़तरनाक ख़ौफ़नाक जानवर अहिड़ी का मौतमार शइ तुंहिंजे वेझो न ईंदी, सो उन जे हिन ते भरवसे ते उन कुन में ई लही पियो, उन कुन में लही, जीअं जो हे कुन में लथो, पाणी मां लंघंदो हेठि पियो वियो, हेठि पियो वियो, हिन जे हेठां मथां पाणी, हिन जे हेठां मथां जेको पाणी हुयो उहो माठो थींदो पियो वञे, मथे उन कुन जो पाणी बाक़ाइदे वहकिरो गोड़ पियो थिए, पर हे हेठि जो जेॾी महिल लथो त पाणी हो माठो थींदो पियो वञे, बीठल जीअं पाणी चइजे ईअं माठो थींदो पियो वञे। केतिरनि ई मिंटनि ताईं उन कुन वारे चकर में पिए वियो, तव्हांजो नेठि हिन जा पेर वञी ज़मीन ते लॻा, ज़मीन ते हिन जा पेर लॻा, ॾिसे त हिकिड़ो वॾो ॻरो लोह जो दर आहे, वॾो आहे दर लोह जो, अॻियां गार जे उतर पासे ॾे बीठो आहे, वॾो लोहो दर, उते गार आहे
उन गार जे अॻियां हो वॾो लोहो दर, उतां हिकिड़ी नाली थी निकिरे, उन मां पाणीअ जी नहर थी अचे। शहज़ादे ॾिठो त दर बंदि पियो आहे, तंहिं करे उहा जेका नाली हुई उन मां अंदरां कोट मां पई अचे, पर नाली वॾड़ी हुई। शहज़ादे छा कयो जो हेठि लही ऐं उन नालीअ मां गीसड़ियूं पाए हे अंदरि उन में टपी आयो। माना नालड़ी वॾी ही माण्हूअ जे लंघण जहिड़ी हुई, उन मां हे अंदरि टपी आयो। हे अंदरि जो वञे, दर त ॾिनल हो तंहिंजे करे हे नालीअ मां वियो, हे अंदरि जो वञे, बाबा ॾिसे त हिकिड़ी अजीब ग़रीब जाइ आहे, अजीब ग़रीब जाइ आहे। वरी पोइ ते निहारी, पोइ ते ॾिसे त पाणी आहे ई कोन, हे त लथो समुंड में हुउमि पर पाणी त आहे ई कोन। ॾिसे त हिकिड़ो बाग़ आहे, पर बाग़ में बि साईं अजब जहिड़ा गुल जेके शहज़ादे करे ॾिठा न हा, ऐं अजीब अजीब पखी, सुहिणा सुहिणा पखी। शहज़ादे उहे पखी बि कॾहिं कोन ॾिठा उन बाग़ में। हिन दिलि झले अंदरि वियो, अंदरि वियो महल में, उन में सुहिणियूं सिंगारियल जायूं, पर अंदरि वञी जायुनि में हेॾे होॾे ॾिसे कमरनि में जायूं सॼियूं सुञियूं, को न माण्हू न छेण, को माण्हू कोन, माठ लॻी पई आहे। तिलसम हेॾो निठ पोइ इहो कंहिं माण्हूअ ठाहियो हूंदो, माण्हू त आहे ई कोन। हिकिड़ी जाइ मां ॿी जाइ में पे घिड़ियो, पर सभु जायूं हिक ॿिए खां वधीक सिंगारियल सिंगारियल, पर जायूं सभु सुञियूं, माण्हू हुजे ई कोन। हे हैरान थी वियो, वणनि से बि पयूं ॾिठियूं हई त भणा मां बि पंहिंजे दौर में ॾिठियूं आहिनि, बादशाहनि जा महल ॾिठा आहिनि, बादशाहनि जूं चङनि जा माड़ियूं ॾिठियूं अथमि, पर हेड़ा त का मां कॾहिं किथे कोन ॾिठा आहिनि। हेड़ा आलिशान महल, केॾा सिंगारियल, ऐं बाग़ ॾिस त कहिड़ा गुल, मां कॾहिं अहिड़ा गुल न ॾिठा आहिनि, कहिड़ा बाग़ में पखी, मां कॾहिं अहिड़ा पखी न ॾिठा आहिनि, पर अजब आहे त को माण्हू ई कोन्हे को। हिकिड़ी जाइ मां ॿी जाइ में, हिकिड़ी जाइ मां ॿी जाइ में, तव्हां त हिकिड़ी जाइ में आयो, उन में जो अचे उते ॾिसे त 12 मेणबतियूं पई थियूं ॿरनि, पर मेणबतियुनि मां ख़ुशबू पई थी अचे, 12 मेणबतियूं ॿरनि थियूं, उन्हनि मां मेणबतियुनि मां ख़ुशबू पई थी अचे। ऐं ॾिसई त उन जे मथां छित मां रुक जी ज़ंजीर हुजे, मथे छित मां हिकिड़ी रुक जी ज़ंजीर हुई, ऐं हिकिड़ी ताज़ी माण्हूअ जी का वढियल सिसी लड़के पई, माण्हूअ जी पर ताज़ी वढियल ई मुंडी उहा लड़के पई। उन जे हेठां पाणीअ जो हो हिकिड़ो हौज़, जिथे सिसी लड़के पई त उन जे हेठि हिकिड़ो पाणी जो हौज़ हो, उन जे चौधारी उहे मेणबतियूं जेके हुयूं ख़ुशबू वारियूं उहे ॿरनि पई उन हौज़ जे चौधारी, ऐं सिसी जेका टंगियल हुई मथे, उन मां वॾा रत जा फुड़ा जेके हुया उहे हिक ॿिए जे पुठियां हौज़ में पे किरिया, टेपो टेपो थी हौज़ में पे किरिया। ऐं उन्हनि जा छंटा जेके जीअं जो न किरनि पिया त रत गौरो थींदो आहे, उन पाणीअ में जो किरनि पिया त माना छपको करे पिया किरनि, त उन जा छंटा जेके पिया थियनि उहे मथे चढ़ी, उहे थोरो मथे पाणी खां थी वरी हेठि हिकिड़ो गोल कसीअ में ते किरिया, वरी हिकिड़ी गोल कसी हुई उन में पे उहे जेके फुलुकड़ा पिया थियनि छपके ते, उहे वरी उन में कसीअ में पिया वञनि। जीअं जीअं उहे फुड़ा पिया किरनि तीअं हर हिकु फुड़ो फिरी हिकिड़ो लाल पियो थिए, उहे फिरी जेको हुन कसीअ में पिया वञनि न, रत जो फुड़ो हौज़ में पियो पए प्रेशर सां, त उन मां छपको पियो थिए, त उतां पाणी अहिड़ो पियो निकिरे, पाणी अहिड़ो पियो निकिरे जो उहो उन कसीअ में पियो वञे, पर उहो फिरे जो पियो, त जीअं कसी में किरे पियो न त उते लाल पियो थिए, ऐं उहो वरी उन कसीअ मां वही उहो ॻंढियल हुयो उन मोरीअ सां, नालीअ सां, जेका नाली ॿाहिरां हुई जंहिं में हे चढ़ी आयो, उन कसीअ मां वही उन नालीअ मां निकिरी हलियो थिए। शहज़ादो परेशान, हे छा आहे? चङो टाइम त शहज़ादो उते बीठी पे इहो रंग ॾिठई त इहो केरु आहे जेको टंगियल आहे,
मुंडी ताज़ी कटियल अथसि तॾहिं त रतु वहेसि थो ऐं इहो कीअं पाणी में हेठि फुड़ो किरे थो। चौधारी हुन जे पाणीअ जे 12 मेणबतियूं पयूं ॿरनि जंहिंमां ख़ुशबू पई थी अचे ऐं उहो पाणीअ में छपको थो करे त वरी उहो पाणी मथे बोणियो थी जेको थो निकिरे त उहो कसीअ में वञी थो हीरो थिए। इहे हेॾा महल सभु ख़ाली, हेॾा बाग बाग आहे छा? शहज़ादे पे इहो रंग ॾिठो परेशान लॻो पियो हुजे। मन शहज़ादे खे ख़बर ई न पई त मां हिते केतिरो वक़्तु बीठो हुअमि। ईअं सफ़ा शहज़ादो महू थी वियो, हुन में सफ़ा गुम थी वियो। ईअं ओचितो हिन जे कन ते आवाज़ आयो त हिकु न पर के 10-12 माण्हू आहिनि, उन माण्हुनि जे अचण जा दिबका जीअं थींदा आहिनि हिनखे कन ते पिया। ईअं ओचितो हिते होशियार थियो, सुजाग थियो, दिबको जो ॿुधई सम्झई त माना इहे हितां जा मालिक हूंदा, सॼो कमु हिननि जो आहे। फ़िलहाल त रुख रवाज़ वठां, आहिनि केरु, छा अथनि? हे हिकिड़ी कुंड में लिकी बीह रहे त जीअं जेको हिते इसरार आहे इहो सॼो मां ॾिसां। शहज़ादे हुते कुंडड़ी हिकिड़ी में लिकी वञी सफ़ा पाण ॾिठई त जीअं कंहिंजी नज़र न पए, पाण खे सोढ़ो करे हुते वेठो, पर साम्हूं नज़र पएसि पई। ईअं ॾिसे त उहो जितां दिबको थियो उन तरफ़ खां 12 परियूं, हा, पर सभु हिक ॿिए खां वधि सुहिणियूं इन जाइ में घिड़ी आहिनि जंहिंमें हे इहा मुंडी टंगियल हुई, जंहिंमें इहो सॼो सिस्टम थियो पियो। उहे जीअं परियूं आयूं त उन परियुनि मां हिकिड़ी परी छा कयो जो अॻिते वधी ईअं बांह डिघी करे उहा सिसी लाथी, जेका सिसी टंगियल हुई ज़ंजीर में, उहा सिसी लाथी। हुन सिसी लाथी, ॿी वरी परी छा कयो जो उते ई हिकिड़ी कुंड हुई, हिन ख़्यालु कोन कयो, हे फ़िलहाल हिन पंहिंजे हिन तिलसम में हुयो, उन कुंड में उहो धड़ पियो जंहिंजी आहे मुंडी। ॿी परी वई सो उन कुंड मां उहो धड़ खणी आई। ॿी परी वई सो ॿाहिरां हिकिड़ो सोनो बिस्तरो खणी आई, पलंग, सोनो पलंग खणी आई। हिननि उहो धड़ ऐं मुंडी उन ते रखी पाण में मिलायो। शहज़ादो ॾिसे पियो, पाण में उहा मुंडी ऐं धड़ पाण में मिलाइनि, उहो मिलाए पोइ 12 ई परियुनि, उहे जेके 12 मेणबतियूं हुते ॿरनि पियूं ख़ुशबू वारियूं, उहे 12 ई शमाऊं हिननि खयूं, हर हिक हिक खई। उहे खणी ऐं पोइ छा कयनि जो उन बिस्तरे जे चौधारी फिरण लॻी, हथ में खणी ऐं बिस्तरे जे चौधारी जेको वढियल माण्हू हुयो, मुंडी त हुनजी गॾायल, पोइ उन जी चौधारी फिरण लॻी। शहज़ादे ॾिठो त जीअं हे फेरो खाइनि थियूं, चौधारी फेरो थियूं खाइनि बिस्तरे जी, त हिन ख़्यालु ॾिठो त उन्हनि में हिकिड़े गोल पाणीअ जी उते कसी पे वई, गोल पाणीअ जी, हे गोल चकर पईंदियूं आहिनि न खट खे, त उते गोल पाणीअ जी कसी पे वई नाली, उन में ख़ुशबू अहिड़ी ज़ोर वारी हुई जो शहज़ादो ज़रे घटि बेहोश थी वियो। जेका ख़ुशबू समुंड में सिंघी हुआई उहा हिन जॻह कुझु बि कान आई। हीअ ख़ुशबू वरी हिन जे हलण सां, हे जेको चकर पई ॾियनि त उते कसी गोल फिरी पे त उन मां अहिड़ी ख़ुशबू पई निकिरे। नेठि हली हली ऐं हुननि बस कई। शहज़ादे ॾिठो त परियूं इहो जेको तकिड़ो तकिड़ो फिरियूं आहिनि, तकिड़ो तकिड़ो फिरियूं आहिनि, तकिड़ो तकिड़ो फिरियूं आहिनि, त थकिजी पयूं आहिनि ऐं महसूसु कई त परियुनि खां पघर अची विया। पर पघर बि पघर जहिड़ो, वरी जो ॾिसे त उहो पघर हुननि जे मुंहं तां टेपा थी पियो किरे, टेपा थी पियो किरे, सो उन गोल कसी जेका हुननि जे हलण जे करे पैदा पई थिए
वो पघर जा फुड़ा पिया किरनि उन गोल कसीअ में इन्हनि जे पघर जा फुड़ा पिया पवनि ऐं उहो निहायत खुशबूदार हो। उहा कसी वही वञी हिन ॿी मोरी वारी कसीअ में थिए पई जंहिंमें हौज़ जो पाणी थिए वियो। उहा कसी वरी पई वञी हुन ॿी कसीअ सां मिले जंहिंमें हीरा पिया ठहनि। उन में अहिड़ी तरह इन महलात मां लालूं बि पई थियनि ऐं खुशबू बि पई निकिरे। हाणे हिन मां सिर्फ़ु हिननि जे पघर जे करे पई खुशबू निकिरे ऐं हुन कसीअ मां लाल पिया ठहनि हुन जे रत जे फुड़नि जे करे। हाणे ॿई कसियूं वञी पयूं पाण में गॾिजनि, पोइ उहा हिकिड़ी नाली थी समुंड में पई वञे जो लाल बि पिया निकिरनि ऐं खुशबू पई निकिरे, ॿई गॾिजनि पिया। लाल माना माण्हुनि जे रत जे फुड़नि मां पिया थियनि ऐं खुशबू जेका हुई उहा परियुनि जे पघर मां पई निकिरे। हे परेशान, छा चकर आहे? पोइ परियूं वरी वेठियूं, थकिजी पयूं वेठियूं। हिकिड़ी परी उथी, उहो जेको मोल माण्हू हुयो जंहिंजी मुंडी पाण में गॾाई हल, उथी त उनखे अची चुमी ॾिनई। ऐं रोई उनखे पई चए त केसि ताईं साईं, केसि ताईं? असां 14 साल थिया आहिनि असांखे, राति ॾींहुं इंतज़ार पंहिंजियूं कयूं असां, कॾहिं असांजी उमेद पूरी थींदी ऐं असांखे उमेद हासिल थींदी। उथ ओ बादशाह उथ, केसि ताईं तूं हिन मौत जहिड़ी बेहोशी में रहंदे? ईअं चई पोइ वेही सभु रोअण लॻियूं ऐं मातम करण लॻी। पर हो लाश पियो ई पियो हो, उन में चुरपुर कान थी, उन्हनि में चुरपुर कान थी। बाक़ी हे थिए पोइ रोअण पिटण में शुरू थी। शहज़ादो ॾिसे पियो वेठो, वात गोदो लॻो पियो हुजेसि, छा इसरार आहे? ईअं ओचितो हिनखे हिकिड़े सुरीले राग जो आवाज़ कन ते पियो। हेॾे होॾे कनाई त हिन ॾिठो त परिन खे बि उहो ॿुधण में आयो ऐं परिन बि उहो आवाज़ ॿुधी ऐं छिरक भरियो उहो राग ॿुधी। पर उहो आवाज़ जेको हुयो उहो वियो वधंदो पियो वञे। जीअं उहो वधंदो पियो वञे राग जो आवाज़, त परियूं खिलनि पयूं, ख़ुशि पयूं थियनि। हा, ख़ुशि पयूं थियनि। ईअं ॼण हुननि खे का तसली पई मिली, उमेद ॼण हुननि खे थिए पई। शहज़ादो बि मिठो राग ॿुधी हैरान ऐं वाइड़ो थी वियो। अञा जो ॾिसे त उते उन ई जाइ जी ज़मीन फाटी पई। ज़मीन ॿ हिसा थी पई, ज़मीन फाटी पई ऐं छा थो थिए, जीअं ज़मीन फाटी त हेठां हिकिड़ो माण्हू निकितो ज़मीन मां। शहज़ादी पहिरियों त एतबार शहज़ादे खे न पियो अचे, अखियुनि खे मटी मां खाब थो ॾिसां छा ॾिसे त उहो साॻो फ़क़ीर जंहिंखे शहज़ादे जबल वारी मस्जिद में ॾिठो, जंहिं लकुण हिनखे ॾिनो हुयो, मशियल ॾिनी, उहो फ़क़ीर उते ज़मीन में ज़ाहिर थियो मथे। पर उते मस्जिद में फ़क़ीर हुयो, फाटल रिलड़ीअ ते वेठो हो। हिते जो ज़ाहिर थियो त हिनखे बाक़ाइदे हिकिड़ो भलो वॻो, पर नूरानी वॻो पातल हुजे। जीअं ई ज़ाहिर थी मथे बीठो त सभु परियूं जेके हुयूं उहे सभु परियूं हिन जे अॻियां निवड़ी झुकी ऐं हिनखे सलाम करण लॻियूं, सभु परियूं। हिनखे ॾिसी हीअं निवड़ी वरी हीअं कंधु मथे खणी हिनखे चवण लॻी त ख्वाजा ख़िज़र उहा घड़ी आई आहे कि न, उहा घड़ी आई आहे कि न। उहो फ़क़ीर को हक़ीक़त में ख्वाजा ख़िज़र हुयो। परियूं सुञाणीसि पयूं, तॾहिं त हिनखे चवनि पयूं, हिन जी इज़त बि कनि पयूं। हिननि जो परिन हिनखे चए त ख्वाजा उहा घड़ी आई आहे कि न। हिन चवनि त हाओ उहा घड़ी आई त अॻिते जे लाइ तव्हांजो छुटकारो थी।
हिननि खे ईअं चई ऐं हीअं ॾिसण लॻो, हीअं ॾिसी जिथे शहज़ादो कुंड में लिकियो वेठो हो न, हीअं शहज़ादे वारी कुंड ॾे निहारे त शहज़ादे महसूस कयो त मूंखे थो ॾिसे। हीअं हथ हीअं करे चई त शहज़ादा निकिरी विया, हिनखे चई शहज़ादा निकिरी विया। हाणे लिकण जी त ॻाल्हि ई कान थी। शहज़ादो ज़ाहिर थी पियो, उथियो, चई हाणे लिकां छा, ख़बर पई अथसि त हाणे त लिकण त कम जो ई कोन्हे। निकितो सिधो अची उन जेको दरवेश हुजे उनजे पेरनि ते अची किरियो। छो जो माहौल ई अहिड़ो हो न त परियुनि खे कावड़ लॻंदी त अंदरि कीअं टपी आयो आहे, पर ॾिठई त परियूं बि हिन जी इज़त थियूं कनि, ऐं वरी ॻाल्हि त हिन ते बि हुनजो अहसान थियल हुयो, हिननि ते महिरबानी थियल हो, तंहिंजे करे हिन भला ई न सम्झी त वञी हिन जो पासो वठां, वरी हुनजे पेरनि ते किरियो। हे जो पेरनि ते किरियो त उथारे हिनखे उथारे चई त शहज़ादा ख़बर थी त लाश कंहिंजो आहे? शहज़ादा तोखे ख़बर आहे त लाश कंहिंजो आहे? न साईं मूंखे ख़बर न आहे, मां त हे वॾो तिलसम ॾिसी मां त परेशान थी वियो आहियां। सॼो ॿुधाईंसि त मां हिते आयुसि ऐं ॾिठ में वरी पोइ परियुनि खे जो ॾिठुमि त लिकी अची वेठुसि, वरी परियुनि हे कयो, हे सॼो रोअनि पियूं पिटनि पियूं, चवनि थियूं त 14 साल थी विया आहिनि, उथ बादशाह उथ, वरी तव्हां मां लिकी वेठुसि, इहो सॼो रंग पे ॾिठुमि, वरी तव्हां आयो, सो ॾिठुमि त हाणे ज़ाहिर ॻाल्हि थी पई आहे, तॾहिं तव्हांजे अॻियां आयुसि, मूंखे त का ख़बर कान थी पई त लाश आहे कंहिंजो। फ़क़ीर चयसि शहज़ादा हे अथई तुंहिंजे पीउ जो लाश। उहो जंहिंखे शहज़ादे कसाब हिन जे हे माउ जे पेट में थियो हो, जो हुन ख़त लिखियो होसि त तोखे मुबारक हुजे, तोखे बि हाणे भाउ ॼमंदो, त हुन बेईमान थी अची रातो रात बादशाह खे मारियो, ऐं हिन खे मारे पियो माणस खे, त माणस खे मारिया त पेट में ॿार अथसि त उहो बि मरे। चई शहज़ादा हे अथई तुंहिंजे पीउ जो लाश। जंहिं महिल हिनखे उन कसाब कुठो हो, जंहिं महिल हिनखे उन कसाब कुठो हो, जंहिंखे हुन पुट करे तातियो हो, उन महिल परियूं मथां वञनि पयूं, उन परियुनि ॾिठो हुनजो लाश हेठि खणी आई, ज़मीन में हेठि, हिन महल में खणी आई। ही जेको आहे ईरान, जेको तुंहिंजे पीउ जो मुल्क आहे, तुंहिंजो मुल्क आहे न, हे ईरान जे बादशाहनि जो कब्रिस्तान आहे। तोखे ख़बर नाहे छो जो तूं महल में न रहियो, त तुंहिंजा वॾा जेके हुया उहे मजूसी माने जेके सिज जी पूॼा कनि, ईरान वग़ैरह में थींदी, ऐं वॾा दाना सियाणा हूंदा। जिन परियूं हिननि जे ताबे हूंदियूं, जिन परियूं हिननि जे ताबे हूंदियूं, उन्हनि जे औलाद मां जेको पे मरंदो हो तंहिंजो लाश ईमानदार जिननि ऐं परियुनि हिते पाण खणी अची दफ़न कंदियूं। जेको तव्हांजे बादशाहनि मां ख़ानदान मां मरंदो उनजो लाश जिननि ऐं परियुनि मां जेके ईमानदार हूंदा हुआ उहे हिनजो लाश खणी अची हिते दफ़नाईंदा। पर तूं सोचींदो हुने त तुंहिंजे पीउ जो लाश त दफ़न कोन्हे, चईं थो त कब्रिस्तान आहे, पर तुंहिंजे पीउ जो लाश दफ़न कोन्हे। छा लाइ जो कंहिं बि हिन जे मातमदारी जी रस्म अदा न कई आहे, माना हिन ते केर बि रुनो न आहे। ज़ाल हसुआ भई भॼी, परियूं उन महिल हिनखे खणी आयूं, हिन ते केरु रुनो न आहे, उन जे करे दफ़न न थियो। हाणे क़िस्मत तोखे हिते खणी आई आहे, तूं त आहीं पंहिंजे हिसाब सां, पर हाणे क़िस्मत तोखे हिते खणी आई आहे। हाणे इहा रस्म तूं अदा कर त हिन जे रूह खे आराम आहे। हे दर्द भरियो अहवाल ॿुधी पीउ जो लाश बि ॾिठई, कॾहिं पीउ खे ॾिठो कोन्हे। शहज़ादो रोअण लॻो, उथियो, पीउ जे लाश खे वेझो वञी ऐं पीउ जे रूह जे आराम ऐं छोटकारे जे लाइ रब खां सची दिलि सां दुआ घुरण लॻो। जॾहिं दुआ घुरी बसि कई, रोए बि पियो, दुआ बि घुरे पियो, दुआ घुरी बसि कई ऐं हथ पीउ जे लाश ते रखियई
हथ पीउ जे लाश ते रखियईं त ओचितो वरी उहो साॻियो अॻियो जेको मिठो राग जेको हुयो सुरीलो राग उहो हिनखे ॿुधण में आयो ऐं सिसी धड़ सां मिली वई। ईरान जो बादशाह जेको हुयो सो पुट जे हथ लॻण सां हिकदमि जेरो थी हंध ते उथी वेही रहियो। जीअं जो हंध ते थी वेही रहियो त परियूं खिलण लॻी, ख़ुशि थियण लॻी परियूं। पोइ ख्वाजा खिज़र हिन पीउ पुट जी पाण में सुञाणप कराई, छो जो बादशाह ॾिठो कोन हो, छोकिरे बि ॾिठो कोन हो। हिन ॿुधायोसि त हे तुंहिंजो पुटु अथई जेको तुंहिंजे घर वारी खे उमेद हुई, जो तो हुन कसाब खे ख़त लिखियो ऐं हिन खे बि चई त हे तुंहिंजो पीउ। पर बाक़ाइदे ख़ुशी करण लॻी, परियूं नाच गाना वठी कनि। पोइ ख्वाजा खिज़र जीअं ज़मीन मां आयो हो न, ख्वाजा खिज़र वरी ज़मीन फाटी, ख्वाजा खिज़र वरी उन में हले। हा, जिन्ननि ऐं परियुनि पुछा कयो जो बादशाह ऐं शहज़ादे खे हिंदुस्तान वारो जेको महल हुयो उहो जेको कपर ते हुयुसि, जिथे बादशाह आयो हुयुसि, उन महल में हिननि खे खणी आया, जिथे शहज़ादो रहंदो। हा, हे जो पहुतो त शहज़ादो भॻो माउ ॾे, वञी माउ खे ख़ुशख़बरी ॾिनई, माणस आई, ॾिठई मुड़ुस खे, पाण में मिलिया, ॾाढा ख़ुशि थिया, रुना, ॾुख जो इज़हार कनि, पर पोइ ख़ुशि थिया ॾाढा। हाणे 4 ॾींहं पूरा थिया, बादशाह सां वाइदो थियल हो त चोथे ॾींहं तोखे हीरा बि मिलंदा ऐं इन जहिड़ा कपिड़ा बि मिलंदा। हाणे पीउ खे उते वठी आयो, हीरा पिया निकिरनि हिन जे पीउ जे रत मां। हाणे पीउ खे हिते वठी आयो, हाणे बादशाह सां बि वाइदो हुयुसि। हाणे बादशाह सां वाइदो हिन कीअं पाड़ियो इहो सुभाणे।